अल्लाह जे महबूब जो आशिका मुझा दोस्तों सैयद आलमा पर गोठ गोठ में वनी दीन जी तबलीग कंदो आ दीन पढ़ाईंदो आ पाराणीअ जे मान के अल्लाह जे कुरान जी तालीम ॾींदो आ जेके अल्लाह जा वली हूंदा आहिनि जॾहिं पंहिंजे घरां निकिरंदा आहिनि इहो इरादो कोन हूंदो आहे माण्हू असांजो दावतो कनि माण्हू असांजा हथ चुमनि माण्हू असांखे नज़राना ॾियनि न अल्लाह वारनि जो शेवो हूंदो आहे न अपनी शान के ख़ातिर न अपनी आन के ख़ातिर वो मैदान में निकल आए तो फकत इस्लाम के खातिर। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह हलिया घोड़े जे मथां सवारा हिया माराड़ी जो गोठा उन गोठ जे पासे मां हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम हज़रत मखदूम मियां अब्दुल्ला हुजूरी रहमतुल्लाह अलैह गुज़रियो आ मुंहिंजा दोस्तों गोठ जे पासे में हिया फलाल विछायो पियो आ गाह विछायो पियो आ पाण घोड़े ते सवार हा अचानक अल्लाहु अकबर चए हज़रत मखदूम साहब पंहिंजे घोड़े तां हेठि रही पिया घोड़े तां लथा गाह वग़ैरह पन वग़ैरह जेका विछायल हुई अॻूणे ज़माने में ये दरियूं चटाइयूं कोन हूंदियूं हुयूं माण्हू ख़ैरात कंदा हुआ लंगर विराईंदा हुआ त पोइ इहे पराड़ विछाईंदा हुआ पन विछाईंदा हुआ गाह किचिरो विछाईंदा किथे लंगर खाराए छॾींदा हुआ अञा बि किथे किथे इहो रवाज आहे। तो मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह घोड़े तां लथो उन परार के हेठि मथे करण लॻो फ़क़ीर मुरीद डोड़ंदो आयो अर्ज़ करण लॻो मुंहिंजा साईं हिते छा पिया तलाश कयो पाण फरमान लॻा फ़क़ीर रात हिन जॻह ते मुंहिंजे महबूब मुहम्मद जो उर्स मुबारक थियो महबूब जो उर्स जो पढ़ो सल्लल्लाहु लंगर जो चावर पियो गोना मन को चावर मिले मां खाइण चाहियां थो सुना चावर में केड़ी खासियत आ रात हिते लंगर जो आ बाराड़ी जो माहौल आ कुत्ता फिरियान जानवर हलिया मानन पेर ॾिना घर मुंहिंजो पासे में आ हलो तव्हांखे लंगर करायां मानी खारायां आराम फरमायो पर फरमाई न मुझे लंगर की जरूरत ना मुझे भूख न लगी आ सोना जे भूख न लगी आ तो यो रात वालो लंगर इतरो जरूरी छो आ मां फरमायो रात हिन मिलाद में मुझो महबूब मोहम्मद करीम मान आया महबूब आयो सोना तो के बुधायो पान फरमाई मुझे मदीने जे नीर जी खुशबू अची वई हज़रत सैयदना अमीर उमर का रवायत आमना जो लाल जे गली मां गुजरंदो हो टिन का बाद भी उन गली मां रसूलुल्लाह की खुशबू मां को गुजरी वने तदे से चमदा आयो त जिता जिता सरदार ओ मेखा मारे अन दो जिता जिता सरदार वेखा मारे अन दो जिता जिता सरदार जिन कया
कदम अज भी तमा चचे गांगे को नडो शहरा वरगुला बना ओके मज़ार पर अनवारा हजरत से मकतूब मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह ये मुझे महबूब जो आशिक है महबूब पाक अलैहिस्सलाम साईं की ज़ियारत कराई जे हुजरे में अज भी उन हुजरे में जेकर मानो दाखिल थींदो तो मुश्क अंबर का वधीक उन हुजरे में खुशबू न महबूब जे जगह शै के हथ लाए न ता दमे आखिर उन में खुशबू हूंदी मुंहिंजा दोस्तों मुझे महबूब पाक जो सहाबिया हजरत उतबा हुन जो नालो वा हुन चार शादियों कयो हुयो चार ओवे चार शादियों अमीर घरानन मां कबीर घरानन मां हजरत उतबा जो घर वारियो सुठे का सुठा अतर लगाई जो हुयो मगे का मगो खुशबू लगाई जो हुयो पर जे वक्त में हजरत उतबा जे घर में ईंदा हो त एड़ी त खुशबू जी महक उठती हुई जो सजो घर हजरत उतबा जे खुशबू सावास जे वेंदो संदन घर वाले बच्चो उतबा की खुशबू लगे वठंदो किथां नालो चाहे ऐं रखंदो किथे घर में आए असां ॻोल्हियो पान फरमा लगा मुंहिंजो घर वारो मां कॾहिं खुशबू कान लगाई उतबा पोइ ॾींहुं तुंहिंजे जिस्म में खुशबू पान फरमा लगा मां नंढो हुयसि मूंखे जिस्म जे मथां दाणा निकिता हुस्वा निकिता बुखार जी शिदत हुई मूंखे मुंहिंजी अम्मा खणी मदीने वारे साईं जे दरबार में वई अल्लाह जे महबूब उते दम फरमायो पीना मिला ऐं मुंहिंजे जिस्म जे मथां हथ घुमायो जीअं जीअं मदीने वारे साईं जो हथ घुमंदो वियो मुंहिंजा दाणा ख़त्म थी विया बुखार टुटी वियो ऐं मुंहिंजो जिस्म खुशबूदार थी वियो इहा मुंहिंजी खुशबू न आहे मुंहिंजे महबूब जे हथनि जी खुशबू आहे मुंहिंजे महबूब जे मदीनतुल मुनव्वरा में हिकिड़ो रवाज इहो जेका भी नई कुंवार परणंदी हुई उनखे सुठे खां सुठो अतो लॻाईंदा मुक़ाबला हलंदा जंहिं माईअ खे सुठो अतर लॻे उनजो नालो थींदो हो जे अॼोके दौर में जंहिं छोकिरीअ खे जहेज़ में ॾाज में सोन ज़्यादा मिले उनजो नालो थींदो आहे अॼु माइटनि हेतिरा वॻा ॾिना हेतिरो सोन ॾिनो ईअं अरब शरीफ़ में रवाज अचे पियो आहे हिकु ग़रीब औरत गरीब असहाबी मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग मदीने पाक जे पाड़े में रहंदो आहे हिकिड़ी राति घर आयो हुनजे घर वारे ॿुधायो त पंहिंजी धीअ जवान आहे धीअ जवान शादी की तैयारी महबूब ने फरमायो 4 रकम में जल्दी अदा कर मेहमान अचे तो मानी खाने में देर न अदा करे को मानो वफात करे वञे तो उनजे कफन दफन में देर न अदा करे पंहिंजा माण्हू रखियो वेठा को अदान जो मासाफ़ आहे उते रहंदो आहे सुबी में वो अचे को सुभाणे शाम जो 4 बजे खाना वो गलत है बस अल्लाह जी शय अल्लाह ना हुई मोहलत तेरा तो के गुस्ल कपड़ दे जल्दी उनके दफन जो इंतजाम कजे जेको अचे तो और के जिंदो तो कोन वो दुआ जी घुरंदो दुआ कर तो करी दुनिया जे के तो कोन मां मिले तो बाबू पर फरमायो धीअ जवान अचे उनकी शादी में दे माफ कजो नाराज न थी असां जेके पाण खे आशिक़ रसूल सॾाईंदा आहियूं उहे बि इन जुर्म में मुब्तला धीअ वेठियूं साल गुज़री विया हे उलमा मौजूद आहिनि
मां जिम्मेदारी सां थो ॻाल्हायां। जंहिं माण्हू जे घर में जवान धीअ वेठल आहे बग़ैर उज़र शरई जे, वो माण्हू पंहिंजी धीअ नथो उथारे, धीअ जी शादी नथो करे, हर महीने उन शख्स जे नामे अहमाल में हिकु क़त्ल जो केस लिखबो आहे। उलमा इकराम फरमाइनि था जे माण्हू जी धीअ जवान आहे उनजी बग़ैर उज़र शरई जे वो पंहिंजे धीअ जी शादी नथो करे, उनजी का बि इबादत ख़ुदा जी दरबार में कोन पहुचे। मोहताज उलमा फरमाइनि था त अहिड़े माण्हू जे घर जो पानी पियण बि जाइज़ कोन्हे। असांजे माण्हू पिया अच्छा मथां छो वञनि था। अल्लाह करीम तोखे तालीमात मुस्तफ़ा ते अमल नसीब मिलाद मुस्तफ़ा इहो जेको आउं तव्हांखे ॿुधायां। धीअ ॿियार में जे भलाई हुजे हा तो मुझे महबूब नबी जो सरदार अमना जो लाल हज़रत सैयदा तैयबा ताहिरा अफीफ़े कायनात मरियम इस्लाम अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा तो ज़हरा के लाले जे धीअ ॿियार में भलाई हुजे हा महबूब खातून जन्नत के विहारे हा जंहिंजे लाइ नबी जो सरदार जो फरमाए ये मुंहिंजी उहा धीअ आहे जो के न्याणी जो रिश्तो सनावती पैर जे हथ में, कंहिंजी मां जे हथ में, कंहिंजी भाउ जे हथ में, कंहिंजी चाचे जे हथ में, मुंहिंजी उहा पाक न्याणी आहे जंहिंजे रिश्ते जो सिलसिलो रब्बुल आलमीन जे दस्ते कुल ही उहा महबूबनि जी पाकीज़ा न्याणी आहे जो मदीने जे साईं फरमायो क़यामत जे ॾियारे जॾहिं महशर जे मैदान में नबी होंदा, पैगंबर होंदा, पुल सिरात हर के पार करनी है। पर जॾहिं मुंहिंजी धीअ खातून जन्नत ईंदी अल्लाह पाक ऐलान फरमाईंदो आहे महशर जे मैदान वारो पंहिंजो नज़रो हेठि करियो मोहम्मद जी न्याणी पुल सिरात होके गई। हालांकि मदीने जे साईं फरमाए त क़यामत जे ॾींहुं सभु माण्हू नंगा जिस्म ते कपिड़ो कोन। हज़रत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीक़ा अर्ज़ कयो सुन माण्हू नंगा जिस्म ते कपिड़ा कोन था। पाण फरमायो मोमिन जी मां न तो सिर्फ़ तो मर्द औरतनि खे ॾिसंदा। मुंहिंजे बाबू फरमाए मोमिन जी मां उन ॾींहुं कंहिंखे ख़बर ई कान हूंदी त मर्द छा हूंदो आहे औरत छा। अल्लाह जो अज़ाब जा कड़काट नसीब करे मानन मां इहो गुमा बि ख़त्म थी वेंदो। लेकिन उन ॾिहाड़े बि रब करीम ऐलान फरमाईंदो महशर वारो पंहिंजी नज़रो हेठि करियो मुंहिंजे महबूब जी न्याणी की पुलसरात पार जे धीअ ॿियार में भलाई हुजे हा तो मुंहिंजो महबूब यार। अल्लाह करीम असां तव्हांखे तालीमात मुस्तफ़ा के अमल जी तौफ़ीक़ नसीब करे। बेड़ा असां बि जी धीअ जवान थी घर वारे ॿुधायो धीअ जवाना शादी जो इंतजाम कर गरीबा चवण लॻो ॿियो त करे ॾींदासीं जहिड़ो हाल पर इहो ख़ुशबू जो जेको रवाज निको आहे इहा ख़ुशबू किथां ईंदे कीअं हिन जो इंतजाम थींदो। असां हापीअ जे घर वारे फरमायो ऐं मुंहिंजा घर वारा ख़ुशबूअ जो तो ते पार न आहे मां ॼाणा मुंहिंजो कमु ॼाणे पुछण लॻो तूं किथां आणी आया तो वटि का रखियला माए चवण लॻी न मां सुभाणे वेंदस मदीने वारे साईं जे बारगाह में वञी अर्ज़ कंदसि तोखे यकीन आमना जो लाल मूंखे खाली कोन मोटाईंदो। मां वञी अर्ज़ कंदसि महबूब मूंखे खाली कोन मोटाईंदो। माए साहबा हली आई ॿियो ॼारो छो मुझे हबीब करीम जे बारगाह में पहुते अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह खुशबू जी ज़रूरत राना मेहरबानी फरमा। मुझे महबूब फरमायो माए अज त अतर न आहे सुभाणे अचजा तोखे अतर ॾींदासीं। ॿियो ॼारो छो माए साहबा आए मुझे महबूब फरमायो हुयसि बोतल पाण सां शीशी वग़ैरह खणी अचजा। माए बोतल खणी आई मुझे महबूब के पेश कया
वञे तुंहिंजे लाइ ई खुशबू आहे पंहिंजो पगर मुबारक पसीनो मुबारक बोतल में विझी मदीने जे साईं फरमाए माई खणी वञ तुंहिंजे लाइ इहा खुशबू माई साहब खणी घर में रखी मुझा प्यारा मुसलमान भाइरो शादी जी तैयारी थी शादी जी तैयारी थी जॾहिं शादी जी रात आई जे वक़्त में उन कुंवार के खुशबू लगाई वेंदी हुई तॾहिं अरब जे वॾेरनि जो मायो अरब जे सरदारनि जो मायो अचे गॾु थींदियूं हुयूं जिनखे सुठे खां सुठा अतर सुठे खां सुठी खुशबू लॻल हूंदियूं हुयूं कुंवार विच ते ॿियारी वेंदी हुई मुझा दोस्तो खुशबू लगाए वेंदे हुए अॼु ग़रीब जी धीअ विच ते वेठे ऐं मायूं उथी वेठो चवण लॻो अम्मा अतर खणिया खुशबू खणिया त तुंहिंजे धीअ खे असां अतर लॻायो मुंहिंजा दोस्तो माई साफा जो बोतल खणी आई पुराणी बोतल माई जॾहिं पुराणी बोतल खे ॾिठो हिक ॿिए में चवण लॻियो हीअ पुराणी बोतल हिन में कहिड़ो कमाल वारो अतर हूंदो बोतल ई पुराणी आहे हिन में कहिड़ो कमाल वारो अतर हूंदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पुछण लॻियो पोड़ी हीअ अतर किथां ईंदो अथई कहिड़े मुल्क मां घुरायो अथई माई फरमा लॻे के मुल्क जो न आहे हीअ उन महबूब जो पसीनो जंहिंजे लाइ चयो वेंदो जिते मिठड़ा मोहम्मद लिखूं